बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिका व अस्हाबिका अजमाइन। हज़रत ज़ीवकार अव्हांखे बख़ूबी मालूम आहे कि ही महीनो ज़िलहज्जा जो हली रहियो आहे ऐं हिन महीने में ख़ुसूसन बिलख़ुसूस उम्मत मुस्लिमा हिकु ख़ासि इबादत क़ुर्बानी जो इबादत बजा लाईंदा आहिनि। तो क़ुर्बानी जेका सो आहे जे मुतालिक़ कुझु अहम मसाइल ऐं क़ुर्बानी जा कुझु फ़ज़ीलतूं बि अव्हां जे साम्हूं बयानु कंदासीं। सभ खां पहिरियों क़ुर्बानी जी तारीफ़। क़ुर्बानी हिकु माली इबादत आहे जेका शाहूकार ते वाजिबु आहे। ख़ासि जानवर खे ख़ासि ॾींहंनि में अल्लाह जी रिज़ा जे ख़ातिर सवाब जी नियत सां ज़िबा करणु इन खे क़ुर्बानी चइबो आहे। क़ुर्बानी मुस्लमान मुक़ीम यानी मुसाफ़िर ते न आहे ऐं मालिक निसाब जेको निसाब जो मालिक हुजे ऐं आज़ाद ते फ़लिहादा ग़ुलाम ते क़ुर्बानी वाजिबु न आहे। त मुस्लमान मुक़ीम मालिक निसाब ऐं आज़ाद ते क़ुर्बानी वाजिबु ऐं लाज़िम आहे। जेकॾहिं क़ुर्बानी न कंदो त फ़लिहादा वाजिब जो तारिक थींदो यानी वाजिब खे छॾे ॾींदो त गुनाहगार बणिजी वेंदो। उन खां बाद में जीअं क़ुर्बानी मर्द ते फ़र्ज़ु आहे अहिड़ी वाजिबु आहे, अहिड़े तरीक़े सां क़ुर्बानी औरत ते बि लाज़िम ऐं वाजिबु आहे। क़ुर्बानी जो सबूत अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान पाक में फ़रमायो फसल्लि लिरब्बिका वनहर कि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रब जे लाइ नमाज़ पढ़ ऐं क़ुर्बानी कर। तो उलमा किराम फ़रमाइनि था त हिते नमाज़ मां मुराद कि ईद उल अज़हा जी नमाज़ आहे ऐं इन हर मां मुराद क़ुर्बानी कर। तो क़ुर्बानी जेका सो मुराद आहे तो क़ुर्बानी जेको इन हर अमर जो सीगो आहे ऐं अमर जो दलालत वजूब ते हूंदो आहे। तो फ़लिहादा क़ुर्बानी साहिब निसाब ते वाजिबु आहे। हुज़ूर नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मदनी ज़िंदगी जे 10 सालनि में कॾहिं बि क़ुर्बानी न छॾियऊं। इन मां मालूम थियो कि क़ुर्बानी वाजिबु आहे कि जेकॾहिं कॾहिं उनखे छॾियो हो जेकॾहिं हुजे हा तो फ़लिहादा वजूब जे दर्जे ते न पहुचे हा। 10 सालनि जी ज़िंदगी में अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर्बानी कंदा रहिया। तो उलमा किराम फ़रमाइनि था कि इन मां इहा ॻाल्हि मालूम थी कि क़ुर्बानी वाजिबु आहे। क़ुर्बानी जो वक़्तु 10 ज़िलहज्जा जे फ़जर सादिक़ जे खां वठी 12 ज़िलहज्जा जे सिज जे लहण ताईं आहे। यानी ईअं सम्झो कि 3 ॾींहं ऐं 2 रातियूं इहे क़ुर्बानीअ जा आहिनि। तो सभ खां पहिरियों अफ़ज़ल जेका सो आहे उहो 10 ज़िलहज्जा आहे, पोइ 11, पोइ 12 आहे। उन खां बाद में क़ुर्बानी में जेका सो आहे शिरकत जा मसाइल आहिनि कि उन में उठ में ऐं मींहं में ऐं गऊं में 7 शरीक बणिजी सघनि था। 7 खां अलावा जेका सो ॿियो कोई शरीक 7 शरीक वधि में वधि उन में थी सघनि था। ऐं उन में इहा ॻाल्हि ज़हन नशीन करणु घुरिजे कि उन 7 शरीकनि जी नियत क़ुर्बानीअ जी हुजे ऐं सवाब जी नियत हुजे। उलमा किराम फ़रमाइनि था कि जेकॾहिं 7 शरीकनि मंझां जेकॾहिं हिकिड़ो महज़ सिर्फ़ु तिजारत जे ख़ातिर या सिर्फ़ु गोश्त जे नियत सां गोश्त जी उन जी नियत आहे, गोश्त पाइण जी नियत आहे, क़ुर्बानीअ जी नियत न आहे तो फ़लिहादा पोइ कंहिंजी बि क़ुर्बानी न थींदी। तो गऊं में ऐं मींहं में ऐं उठ में 7 शरीक जेका सो आहे बणिजी सघजनि था। बाक़ी जेका सो आहे बकरीअ में ऐं रिढ में उन में हिकु इंसान जे तरफ़ां क़ुर्बानी थी सघे तो उन में 7 शरीक नथा बणिजी सघनि। उन खां बाद में जेका सो आहे उन में जानवरनि जे उमिरि जे लिहाज़ सां उहो जानवर जी उमिरि केतिरी हुजे। तो फ़रमाइनि था कि उठ जी उमिरि घटि में घटि 5 साल हुजे। 5 साल खां घटि वारे उठ जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। ऐं उहो मींहं ऐं गऊं जी उमिरि 2 साल हुजे। 2 साल खां घटि वारे मींहं ऐं गऊं जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। ऐं बकरी जी ऐं रिढ जी उमिरि जेका सो आहे 1 साल हुजे। तो 1 साल खां घटि वारे जी उमिरि जेका सो आहे वारे बकरी ऐं रिढ जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। पोइ वधि में वधि जेका सो आहे उठ 5 सालनि खां वधीक हुजे या बकरी ऐं गऊं 2 साल खां वधीक केतिरे बि उमिरि जी हुजे ऐं बकरी ऐं रिढ 1 साल खां वधीक केतिरे बि उमिरि जी हुजे उन जी को बि जेका सो आहे क़ैद नाहे लॻल। उन खां अलावा कि गोश्त ऐं खल जा मसाइल जेके आहिनि
जेकॾहिं जानवर मुश्तरक आहे, जीअं मिसाल के ॻऊं ऐं मींहं ऐं उठ मुश्तरक जानवर आहे, उन में 7 हिसा आहिनि, तो फ़लिहाज़ा गोश्त जे हिसाब सां इहा मसइलो ज़हन नशीन करणु घुरिजे कि गोश्त तोड़े करे उन में हिसनि जे 7 शरीकनि जे विच में गोश्त खे तोड़े करे विरहायो वञे। अंदाज़े ऐं अटकल सां विरहाइणु जेका सो आहे जाइज़ न आहे, छो त इहो जेका सो आहे गोश्त इहो कंहिंखे अंदाज़े ऐं अटकल सां कंहिंखे वधीक थी सघे थो, कंहिंखे घटि थी सघे थो। जेकॾहिं उहो ईअं चवनि कि बाबा कंहिंखे घटि आयो या वधि आयो, उहो तव्हां माफ़ु करे छॾिजो, त इहो उलमा किराम फरमाइनि था इहो शरीयत जो हक़ु आहे। शरीयत जो हक़ु इंसाननि जे मुआफ़ करण सां बि मुआफ़ न थी सघंदो, त फ़लिहाज़ा उहे हिक ॿिए खे मुआफ़ करनि, कंहिंखे घटि आयो कंहिंखे वधि आयो, पोइ बि मुआफ़ करण सां बि मुआफ़ न थी सघंदो, त फ़लिहाज़ा उहे 7 शरीक गोश्त खे तोड़े करे हर हिकु जेका सो आहे उन में पंहिंजो हिसो कढे। पोइ जॾहिं उन्हनि खे हर हिक खे 7 शरीकनि खे पंहिंजो हिसो आयो, त उन 7 शरीकनि मंझां हर हिकु शरीक वरी पंहिंजे हिसे जा 3 हिसा बणाईंदा, के 3 हिसा कंदा। हिकु हिसो फ़क़ीरनि, ग़रीबनि, मिसकिननि ऐं मोहताजनि खे ॾींदा, ऐं हिकु हिसो गोश्त जो पंहिंजे दोस्तनि, अज़ीज़ अक़ारिब ऐं मिटनि माइटनि खे ॾींदा, ऐं हिकु हिसो पंहिंजे घर वारनि जे लाइ रखंदा, जंहिंमां पाण बि खाईंदा ऐं पंहिंजा घर वारनि खे बि खाराईंदा। उलमा किराम फरमाइनि था कि पंहिंजे क़ुर्बानीअ जे जानवर मां जंहिं क़ुर्बानी कई आहे, सभ खां पहिरियों पंहिंजे क़ुर्बानीअ में उन जो खाइणु, गोश्त जो खाइणु, इहो मुस्तहब अमल आहे। उन खां बाद में जेका सो आहे कि क़ुर्बानी जा कुझु ॿिया मसइला असां तव्हांजे साम्हूं बयानु कंदासीं। तो फ़लिहाज़ा खसी जानवर जी आया क़ुर्बानी जाइज़ आहे या न आहे, उलमा किराम फरमाइनि था कि खसी क़ुर्बानी जी खसी जानवर जी क़ुर्बानी बिल्कुलु जाइज़ आहे, छो त खसी जानवर जो जेको गोश्त उहो आला ऐं उम्दा हूंदो आहे, तो फ़लिहाज़ा हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि खसी जानवर जी क़ुर्बानी अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साबित आहे, पाण खसी जानवर जी क़ुर्बानी कयाऊं तो मालूम थियो कि खसी जानवर जी क़ुर्बानी बि जाइज़ आहे। ऐं क़ुर्बानी जे फ़ज़ीलत जे मुतलिक़ असीं सभ खां पहिरियों सभ खां अफ़ज़ल क़ुर्बानी कंहिंजी आहे, त उलमा किराम फरमाइनि था कि हज़रत साहिब मिरकात फरमायो कि सभ खां अफ़ज़ल क़ुर्बानी उठ जी आहे, उठ खां बाद ॿिए दर्जे ते सभ खां अफ़ज़ल क़ुर्बानी ॻऊं जी आहे, पोइ उन खां बाद 3 दर्जे ते सभ खां अफ़ज़ल 3 दर्जे ते क़ुर्बानी ॿकरी जी, पोइ रिढ जी आहे। ऐं